नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त नेब सखर जी अदालत अॻूणे तालका म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन भरिया जे अॻूणे टाउन ऑफिसर तारिक अली ज़रदारी खे 8 साल क़ैद ऐं 58 लख ॾंड, जॾहिं त अॻूणे अकाउंटेंट ज़मीर राजपुर खे 6 साल क़ैद ऐं 42 लख जी सज़ा ॾेई छॾी आहे। जॾहिं त क्लार्क फरहान अली मेमण मथां ॾोह साबित न थियण ते बाइज़त बरी करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। साॻे केस में रिटायर्ड डिप्टी अकाउंटेंट असगर अञण अली बार्गिन ज़रिए 18 लख रुपया भरे जान छॾाए चुको आहे। अहिड़ो TMO भरिया में करप्शन जो केस 2016 में टाउन ऑफिसर तारिक अली ज़रदारी मथां 58 लख ऐं 41,000, अकाउंटेंट ज़मीर राजपुर मथां 42 लख, असगर अञण मथां 18 लख ऐं फरहान मेमण मथां 2 लख जे इल्ज़ाम तहत दाख़िल कयो वियो। 2016 में नेब जी टीम ओचितो भरिया जे ऑफिस ते छापो हणी मुलज़िम फरहान अली मेमण खे गिरफ़्तार करे सखर जेल मोकिलियो हो, जंहिंजी 8 महीने बाद ज़मानत थी हुई। बाक़ी समूरा जवाबदार ज़मानत ते हुआ। अॼु अहिड़ो केस साबित थियण ते नेब अदालत में ॿिनि मुलाज़िमनि तारिक अली ज़रदारी, ज़मीर राजपुर खे सज़ा ॾिनी, जॾहिं त सज़ा हेठि आयलनि खे पुलिस तहवील में वठी जेल मोकिलियो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।